वक्त के आम खबर का आगाह कंदा हलूं। चंबड़ का रोशन अली आरी सर जी इन रिपोर्ट में चंबड़ लागोट गुलाम सल लुंड में बिन दुरन आराई बिरादरी ए लुंड बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग दौरान लुंड बिरादरी के आशिक उर्फ बोड़ो लुंड के गोली लगी वही, जैसे गिणती जोगी हालत में सिविल अस्पताल टंडोलायर पहुंचायो वियो, जैसे फर्स्ट एड ॾियण खां पोइ हैदराबाद मोकिलियो वियो। वरी तव्हांखे आगाह कंदा हलूं। चंबड़ लागोट गुलाम सल लुंड में बिन दुनियन आराई बिरादरी ऐं लुंड बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग दौरान लुंड बिरादरी के आशिक उर्फ बोड़ो लुंड के गोली लगी वही, जैसे गिणती जोगी हालत में सिविल अस्पताल टंडोलायर पहुंचायो वियो, जैसे फर्स्ट एड ॾियण खां पोइ हैदराबाद मोकिलियो वियो। वरी तव्हांखे आगाह कंदा हलूं। चंबड़ लागोट गुलाम सल लुंड में बिन दुनियन आराई बिरादरी ऐं लुंड बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग दौरान लुंड बिरादरी के आशिक उर्फ बोड़ो लुंड के गोली लगी वही, जैसे गिणती जोगी हालत में सिविल अस्पताल टंडोलायर पहुंचायो वियो, जैसे फर्स्ट एड ॾियण खां पोइ हैदराबाद मोकिलियो वियो।